अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भरी कार रहा आहियां। दानिश खुशकवा के ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं तो दादू जे रोड्स डिविजनल ऑफिस जो अकाउंटेंट गुज़रियल 1.5 साल का गायब है। ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया हुआ कि दादू जे रोड्स खाते डिविजनल जो अकाउंटेंट अल्ताफ़ केतिरे ई अरसे का ऑफिस में गायब है, जैं सबब ऑफिस अमलो ऐं ठेकेदारनि पारां एहतजाज किया वियो है। खबर ॾियूं पिया हुआ कि दादू जे रोड्स डिविजनल ऑफिस दादू जो अकाउंटेंट अल्ताफ़ सोलंकी गुज़रियल 1.5 साल का ऑफिस में गायब है, जैं सबब ठेकेदार ऑफिस जो अमलो रोलड़े जो शिकार है। इन हवाले से असा लाइन ते मौजूद है असो रिपोर्टर राजा अल्ताफ़ अब्बासी, उनका मालूम कंदासीं तो उन कड़ा तफ़सील आहिनि। जी राजा, आगाह कजो, छा तफ़सील है नवा वटि? हाँ जी बिल्कुल दानिश, मैं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त अॼु जेको आहे रोड्स ऑफिस जे डिविजनल रोड्स ऑफिस जे मुलाज़िमनि ऐं ठेकेदारनि पारां जेको आहे प्रेस क्लब जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं उन्हनि इहो इल्ज़ाम आयद कयो आहे त जेको डिविजनल रोड्स ऑफिस जो जेको अकाउंटेंट आहे उहो गुज़रियल जेको आहे 1.5 साल खां वठी ऑफिस खां गायब आहे, जंहिंजे करे जेको आहे असांखे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो थो पए। इन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त हिननि वधीक इल्ज़ाम हयो आहे त जेको जूनियर क्लार्क आहे अर्ज़ मोहम्मद सोलंकी सुमरो, उहो जेको आहे हिनमहिल जेको आहे 11 स्केल में जेको रिश्वत ॾेई करे 11 स्केल में आहे, जंहिं जेको ठेकेदारनि खां ॻरी रिश्वत वठी जेको अल्ताफ़ सोलंकी ताईं पहुचाए थो ऐं बिल जेके आहिनि उहे हैदराबाद खणी वञी उते साइन कराए थो। हिननि इहो मुतालबो कयो आहे त जेको आहे अल्ताफ़ सोलंकी खे फौरी तौर ते हटायो वञे ऐं हिते को ईमानदार अकाउंटेंट मुक़ररु कयो वञे। जी दानिश, बड़ी मेहरबानी अल्ताफ़, तव्हां आगाह कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ दादू जे रोड्स डिविजनल ऑफिस जो अकाउंटेंट 1.5 साल का वठी ऑफिस न आयो है, जैं सबब ठेकेदार ऐं ऑफिस अमलो रोलड़े जो शिकार थी विया आहिनि। उन्होंने एहतजाज किया है। खबर ॾियूं पिया हुआ कि दादू जे रोड्स डिविजनल ऑफिस जो अकाउंटेंट अल्ताफ़ सोलंकी गुज़रियल 1.5 साल का ऑफिस जो मुंहुं न ॾिठो है। हैदराबाद पंहिंजे बंगले ते वेही ठेकेदारनि खां रिश्वत एवज़ बिल सही करण लॻो है।